मटियारी रिपोर्ट अजीज गुल खैबर मटियारी शहर हाला भिड़शाह न्यू सईदाबाद पुराना हाला खंडो खैबर अडेरो लाल ऐं भरपासे जे इलाक़नि में रमज़ानुल मुबारक जी आमद सां गॾु महांगाई उरूज ते पहुची वई आहे। इंतज़ामिया ऐं सप्लाई एंड प्राइस कंट्रोल जे अमलदारनि जी लापरवाही सबबि महांगाई ते कंट्रोल करण लाइ के बि अमली मुस्तक़िल क़दम नथा खंया वञनि। इंतज़ामिया पारां सिर्फ़ फोटो सेशन कयो पियो वञे। सर्वे मूजिबि रमज़ान खां पहिरियां 100 रुपया फ़ी किलो वारो मिलंदड़ बसर 200 खां 300 रुपया, 50 रुपया फ़ी किलो मिलंदड़ टमाटा 100 खां 120 रुपया फ़ी किलो, 30 खां 40 रुपया फ़ी किलो वारा पटाटा 60 रुपया फ़ी किलो, 200 रुपया किलो वारा सूफ़ 400 रुपया किलो, स्ट्रॉबेरी 300 रुपया, पहिरीं वारियूं नारंगियूं 200 रुपया फ़ी किलो, 400 रुपया फ़ी किलो, मच्छी 700 रुपया फ़ी किलो, कुकड़ 650 रुपया फ़ी किलो आहे। जॾहिं त केतिरनि ई दुकाननि ते लिस्ट बि मौजूदु न आहे। सरकारी अमलदार के बि अमली ऐं मुस्तक़िल तौरु महांगाई जे ख़ात्मे लाइ क़दम न खणी रहिया आहिनि। ज़िले जे कुझु हंधनि ते ऑफिसर फोटो सेशन करे महांगाई खे कंट्रोल करण लाइ बराए नाम क़दम खणी रहिया आहिनि। हितां जे शहरनि अब्दुल मालिक खोसो समेत सिविल सोसाइटीअ जे माण्हुनि पारां वज़ीर आला सिंध, चीफ सेक्रेटरी सिंध, कमिश्नर हैदराबाद, डिप्टी कमिश्नर मटियारी, आला अख्तियारनि PP चेयरमैन खां नोटिस वठी अवाम खे महांगाई खां निजात ॾियारण लाइ मुस्तक़िल ऐं अमली क़दम खणण जो मुतालबो कयो वियो आहे। मटियारी रिपोर्ट अजीज गुल खैबर कारवां सिंध अदब कास्ट मटियारी पारां कारवां कास्ट जे सेक्रेटरी जनरल मशहूर मारूफ मार इल्म उरूज मौसीकी बरक शाइर पीर बहाउद्दीन बहा जी सालगिरह निहायत वॾे शानदार नमूने सां मल्हाई वई, जंहिंजी तक़रीब मटियारी जे मौला पीर सरहंदी में पीर ग़ुलाम मुजद्दिद सरहंदी जे अङण ते कोटाई वई, जंहिंमें सिंधी अदबी संगत मर्कज़ जे बिना मुक़ाबले वॾी लीड सां कामयाबी माणींदड़ एहसास मीरल खे ज्वाइंट सेक्रेटरी थियण जे मान में बि गॾियल हिकु पुरवकार तक़रीब थी गुज़री। तक़रीब जे ज़ेर सदारत मोहतरम अगूणो सिंधी अदबी संगत मर्कज़ जो सेक्रेटरी जनरल ताज जोए कई। महिमान ख़ास शाइरनि अदीबनि ऐं अली हुसैन सरकी, दीदार शाद, नईम मलिक, गुलाम रसूल गर्क, तारिक इमाम जूणेजो, अमीन ओडेराई, मंजूर गिलानी, एम बच्चल मेमण, ख्याल खत्री, रफ़ीक अहमद सुमरू, खालिद शाह बुखारी, उदास सोलंगी, इमदाद शाह बुखारी, सुराब खान बाटी, गुलाम हैदर ख़ास कली, हैदर अमान जिस्तानी, काज़ी मकसूद ऐं पिण ॿियनि बरक अदीबनि शाइरनि साफ़िन वॾे अंग में शिरकत कई ऐं मोहतरम पीर बहाउद्दीन बहा जी सालगिरह में नए आयल सिंधी अदबी संगत मर्कज़ में चूंडियल आयल एहसास मीरल ॿिन्ही महिमान शख़्सियतनि जे मान में पंहिंजी ॾात जी ॾांह सां लफ़्ज़नि जी भेटा ॾिनी ऐं अजरकनि गुलनि जा तोहफ़ा पेश कया विया ऐं पीर बहाउद्दीन जी सालगिरह जो केक कटियो वियो। जंहिंखां पोइ महिमाननि अदीबनि शाइरनि खे इफ़्तारी पिणु कराई वई, जंहिंजी मेज़बानी पीर ग़ुलाम मुजद्दिद सरहंदी कई। दादू रिपोर्ट मुख्तार अली सुमरो जुई तालके जे गोड रोल जमाली जे रहवासी मिसमात फरहाना जमाली, सलीम जमाली मिसमात, नज़ीर आई मोहम्मद हनीफ जमाली पाकिस्तान प्रेस क्लब दादू पहुची। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मिसमात फरहाना चयो त 3 साल अॻु मुंहिंजी शादी पंहिंजे मासा सलीम जमाली सां थी ऐं एवज़ में मुंहिंजे सहुरे पंहिंजी धीउ सलमा जो संग मुंहिंजे भाउ सजाद अली जमाली खे ॾिनो। मुंहिंजे भाउ खे 2 ॿार आहिनि। मां पंहिंजे मुड़ुस सां साहुरनि जे घर ख़ुशि आहियां। ससु नज़ीरा मुंहिंजी सॻी मासी हुजण करे मूंखे धीउ वांगुरु प्यारु ॾींदी आहे। जॾहिं त मुंहिंजा वालिदैन भाउ दरिया ख़ान जमाली ऐं वालिद इस्माइल जमाली वारा मूं ते ज़बरदस्ती ज़ोर भरे रहिया आहिनि त तूं सलीम खां तलाक वठि, तोखे असां 2 हंधि पैसनि एवज़ परिणायूं था। जेकी ॻाल्हि मूंखे पसंदि न आहे मूं जवाबु ॾिनो। उन्हीअ खां पोइ इहे मछिड़जी पिया आहिनि ऐं मुंहिंजे मुड़ुस ऐं सहुरे मथां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां कूड़ा केस दाख़िल करे रहिया आहिनि। मुंहिंजे मुड़ुस ते पिणु ज़ोर भरे रहिया आहिनि त मूंखे तलाक ॾिए। मुंहिंजे माइटनि जेकी बि इल्ज़ाम लॻाया आहिनि मां उन्हनि खे रद्द थी कयां। सभु कूड़ा ऐं केस बि कूड़ा आहिनि। मूंखे ऐं मुंहिंजे साहुरनि खे मुंहिंजे माइटनि मां जान जो ख़तरो आहे। हिननि सेशन जज दादू ऐं SSP दादू ऐं ॿियनि क़ानून लागू कंदड़ इदारनि खां तहफ़ुज़ जी घुर कई। मीरपुर ख़ास रिपोर्ट सूमार समेजो इलाइक़े बुखारी टाउन जे रहवासी 5 न्याणियुनि जी बेवा माउ जेका हिन महिल गुरबत में अफ़सला जे दौर में तन्हाई ॾुखियनि हालतुनि में ज़िंदगी गुज़ारे रही आहे। हिन ख़ानदान जो सरबराह 2 साल अॻु कैंसर जे मर्ज़ में मुब्तला थी फ़ौत थी वियो। हिन बेवा घर में बुख ऐं बदहाली सबबि सॼो साल रोज़ा रखंदा आहिनि। हिन रमज़ान जे महीने में बि उहा ई हालत आहे। घर वञ त ख़बर पवंदी त हालत कहिड़ी आहे। अचो त सभु गॾिजी सिरनि ते हथ रखी हिन बेवा ऐं उन जे यतीमनि जी मदद करियो ऐं उन्हनि जे ॿारनि लाइ नक़द राशन ऐं ईद जे कपिड़नि जी मदद करियो ऐं हिन मजबूर बेवस ख़ानदान जी मदद करियो। मदद मज़ाहत राब्तो ऐं आसान रक़म अकाउंट नंबर 03183230485। ठहीरवा रिपोर्ट परवेज़ अहमद बोज़दार वॾा फीडर ते वाधू अण एलानियल लोड शेडिंग ख़िलाफ़।
ठरी मीरवा बिजली घर आॾो मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे। धरणे सबबि ठरी मीरवा सख रोड मुकमल तौर बंदि थी वियो। गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं आहिनि। ट्रैफ़िक जी रवानी मुअतल थी वई आहे। मुज़ाहिरीन एहतजाज कंदे छो त रमज़ान में अधु कलाक सहरी ऐं अधु कलाक अफ़्तारी में बिजली अची रही आहे। 24 कलाकनि में रुॻो 1 कलाक बिजली हले पई। बोज़दार वॾा फीडर जी आवाम सां सीपको वारा रमज़ान में बि 23 कलाक बिजली बंदि करे ज़ुल्म पिया कनि। सीपको अख़्तियारियूं मामले जो नोटिस वठनि अण ऐलानियल लोड शेडिंग ख़त्म कई वञे। मुज़ाहिरीन नईम शहर, ओशाक शहर, अयाज़ ऐं ॿियनि जो मुतालबो। जी रिपोर्ट अहमद रोदनानी बलोच। दादू जिले के अंदर इनकम सपोर्ट प्रोग्राम वजीफा HBL कोनेक्ट की मिली भगत। करप्शन का बाजार गर्म करने के लिए डिवाइस होल्डर्स शहर में सेंटरों पर बैठने की बजाय देहात का रुख कर दिया, जहां पर नादार बेवा गरीब खवातीन से गैरकानूनी 2000 तक गैर रिश्वत खोरी का सिलसिला तेज कर लिया। मगर खवातीन वजीफा लेने वाली खवातीन की शिकायत और सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया तक निशानगी के बावजूद कोई इदारा ऑफिसर अभी तक खामोश तमाशाई बने हुए हैं।